जेकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जे रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद में JUI ऐं शहरनि पारां अमरीका जे दुनिया जी जहन्नम वारे जेल में क़ैद डॉक्टर आफ़िया सिद्दीक़ी जी रिहाईअ लाइ ज़िलाई अमीर डॉक्टर AG अंसारी जी अॻवानीअ में मुज़ाहिरो, मार्च ऐं नारेबाज़ी। जमायत उलमा इस्लाम 20 सालनि खां अमरीकी जेल में डॉक्टर आफ़िया सिद्दीक़ी जी रिहाइश लाइ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो JUI जे ज़िलाई अमीर डॉक्टर AG अंसारी, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, मौलाना अब्दुल कादिर बंगलानी, कारी इनायतुल्लाह महर, मीर हसन बुरड़ो, अब्दुल्लाह अब्बास नूनारी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में जामिया दारुल हदीस बशीराबाद मौले जेकबाबाद मां कढियो वियो। जिन ते बेगुनाह आफ़िया सिद्दीक़ीअ खे रिहा कयो, आफ़िया सिद्दीक़ीअ खे इंसाफ़ ॾियो, अमरीकी दादागिरी नामंज़ूर जहिड़ा नारा लिखियल हुआ। डॉक्टर आफ़िया सिद्दीक़ी जी रिहाई लाइ नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन शहीद सरफराज़ चौक ते धरनो हयो, जंहिं सबबि कुझु वक़्त लाइ ट्रैफ़िक मुअतल रही। उन मौक़े ते मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त डॉक्टर आफ़िया सिद्दीक़ीअ खे अमरीका जे बेरहम अदालत पारां हिकु बेगुनाह औरत डॉक्टर आफ़िया सिद्दीक़ीअ खे 86 सालनि जी क़ैद जी सज़ा इंसाफ़ ऐं इंसानियत जो क़त्ल आहे। उन सां अमरीकी ऐं मग़रिबी दुनिया जी दहशतगर्दी साबित थी वई आहे। उन्हनि चयो त डॉक्टर आफ़िया सिद्दीक़ीअ खे मुस्लमान हुजण करे ज़ुल्म जा पहाड़ किराया वञनि था। एतिरे क़दुरु जो डॉक्टर आफ़िया लाइ टार्चर जी इंतिहा करे दुनिया जो जहन्नम बणायो वियो आहे। पाकिस्तान जी न्याणी डॉक्टर आफ़िया सिद्दीक़ीअ खे अमरीकी क़ैद खां फ़ौरन रिहा करे इंसाफ़ जी बहितरी कई वई। अमरीका जे क़ैद मां